अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं कायदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ विजिटिंग फैकल्टी जो आहिनि। डिपार्टमेंट ऑफ माइक्रोबायोलॉजी, फैकल्टी ऑफ बायोलॉजिकल साइंस, कायदे आज़म यूनिवर्सिटी में विजिटिंग फैकल्टी रिक्वायर्ड है डिफरेंट सब्जेक्ट्स में। इन सब्जेक्ट्स में इंग्लिश आहे, जर्नल वायरोलॉजी आहे, इंट्रोडक्शन टू कंप्यूटर आहे, इंट्रोडक्टरी इकोनॉमिक्स आहे, इंट्रोडक्टरी ज्योग्राफी आहे, मार्केटिंग मैनेजमेंट आहे, मैथमेटिक्स आहे, मेडिकल माइक्रोबायोलॉजी आहे, माइकोलॉजी आहे, पाकिस्तान स्टडीज आहे ऐं मोलिक्यूलर माइक्रोबायोलॉजी आहे। इन्हनि सभिनी सब्जेक्ट्स जे लाइ विजिटिंग फैकल्टी रिक्वायर्ड आहे, जंहिंमें अप्लाई करण जो बिल्कुल ही आसान तरीक़ो आहे। तव्हांखे पंहिंजी 2 पेज CV जमा कराइणी आहे, पर्सनली या पाकिस्तान पोस्ट या कंहिं भी कोरियर सर्विस जे थ्रू, फ्राइडे 26 अगस्त 2022 ताईं ड्यूरिंग ऑफिस आवर्स में। इन में क्वालिफिकेशन जेका रिक्वायर्ड आहे उहा MPhil आहे ऐं PhD वारे खे प्रेफरेंस ॾिनी वेंदी, जंहिंजी थीसिस सबमिट थियल आहे। तव्हांजी सिलेक्शन तव्हांजे एक्सपीरियंस ऐं इंटरव्यू परफॉर्मेंस ते थींदी। उन खां अलावा जेके इंटरव्यू कंडक्ट कया वेंदा उहे 3 अगस्त 2022 ते थींदा। जेके भी न्यू PhD ऐं MPhil स्कॉलर्स आहिनि उहे घणे खां घणा अप्लाई कनि, हिन अपॉर्चुनिटी जो फ़ाइदो वठनि ऐं मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं जॉब सां रिलेटेड, एडमिशन सां रिलेटेड ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।